अमरीकी सदर तरफ़ां पाकिस्तान ऐं भारत खे जंग रोकण ते वापार जी आछ कई वई आहे। अमरीकी सदर जे ॾिनल बयाननि पाक भारत लाॻापनि जे हवाले सां ॿुड़धक मचाए छॾी आहे। भारत तरफ़ां इहो चवणु त पाकिस्तान ट्रैकड़ी लाइ अमरीकी सदर वटि वियो ग़लति साबित थी वियो। अमरीकी सहाफ़ी निक रॉबर्टसन बि चई चुको आहे त ट्रैकड़ी लाइ भारत राब्तो कयो आहे। भारतीय सहाफ़ी सिद्धार्थ वरादराजन इंकशाफ़ कयो त ट्रैकड़ी लाइ मोदी अमरीका सां राब्तो कयो। ट्रंप सऊदी में हिकु तक़रीब दौरान चयो त शायदि उहे पाक भारत खे थोरो गॾु बि करे सघनि था। भारतीय सहाफ़ी सुशांत ट्रंप तरफ़ां पाक भारत बाबति बयान मोदी खे सियासी तौरु नुक़सानु पिया पहुचाइनि। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त अमरीकी सदर तरफ़ां पाकिस्तान ऐं भारत खे जंग रोकण ते वापार जी आछ कई वई आहे। अमरीकी सदर जे ॾिनल बयाननि पाक भारत लाॻापनि जे हवाले सां ॿुड़धक मचाए छॾी। भारत तरफ़ां इहो चवणु त पाकिस्तान ट्रैकड़ी लाइ अमरीकी सदर वटि वियो ग़लति साबित थी वियो। अमरीकी सहाफ़ी निक रॉबर्टसन बि चई चुको आहे त ट्रैकड़ी लाइ भारत पाण राब्तो कयो। भारतीय सहाफ़ी सिद्धार्थ वरादराजन इंकशाफ़ कयो त ट्रैकड़ी लाइ मोदी अमरीका सां राब्तो कयो। ट्रंप सऊदी में हिकु तक़रीब दौरान चयो त शायदि उहे पाक भारत खे थोरो गॾु बि करे सघनि था। भारतीय सहाफ़ी सुशांत ट्रंप तरफ़ां पाक भारत बाबति बयान मोदी खे सियासी तौरु नुक़सानु पिया पहुचाइनि। अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अमरीकी सदर तरफ़ां पाकिस्तान ऐं भारत खे जंग रोकण ते वापार जी आछ कई वई आहे। अमरीकी सदर जे ॾिनल बयाननि पाक भारत लाॻापनि जे हवाले सां ॿुड़धक मचाए छॾी। भारत तरफ़ां इहो चवणु त पाकिस्तान ट्रैकड़ी लाइ अमरीकी सदर वटि वियो ग़लति साबित थी वियो। अमरीकी सहाफ़ी निक रॉबर्टसन बि चई चुको आहे त ट्रैकड़ी लाइ भारत पाण राब्तो कयो आहे। भारतीय सहाफ़ी सिद्धार्थ वरादराजन इंकशाफ़ कयो त ट्रैकड़ी लाइ मोदी अमरीका सां राब्तो कयो। ट्रंप सऊदी में हिकु तक़रीब दौरान चयो त शायदि उहे पाक भारत खे थोरो गॾु बि करे सघनि था। भारतीय सहाफ़ी सुशांत ट्रंप तरफ़ां पाक भारत बाबति बयान मोदी खे सियासी तौरु नुक़सानु पिया पहुचाइनि।